नाज़िन एक सोशल मीडिया ते वीडियो वायरल थी आहे जंहिंमें IBA सां पंहिंजो ताल्लुक़ ज़ाहिर कंदे नक़ाब पोश हिक नौजवान नारी जेका पंहिंजो पाण खे IBA जी शागिर्दियाणी ज़ाहिर करे पई, उन ॿुधायो आहे त खेसि जिनसी तौरु हिरासा करण जी कोशिशि कई वई ऐं IBA सखर जे डिफरेंट पोस्ट जेके ऑफिसर्स आहिनि उन्हनि ते बि उन मुख़्तलिफ़ सवाल उथारिया आहिनि, पर हिन वक़्त ताईं उन जी का बि आइडेंटिफिकेशन ज़ाहिर न थी आहे त उहा छोकिरी केरु आहे, उनजो नालो छा आहे, कहिड़े क्लास में पढ़े थी पई, किथां जी आहे, या का बि शइ ज़ाहिर न थी आहे। पर हिन वीडियो खे खणी काफ़ी बहस, काफ़ी सोशल मीडिया ते वायरल जेका आहे इहा वीडियो थी आहे। इन समूरी सूरत हाल ते गुफ़्तगू करण जे लाइ असां सां गॾु वाइस चांसलर IBA सखर मीर मोहम्मद शाह साहब मौजूदु आहिनि। उन सां गुफ़्तगू कंदासीं त हिन मामले ते हुन हिन वक़्त ताईं का जांच कराई आहे या छा हक़ीक़त आहे हिन समूरे वीडियो जी। वॾी महिरबानी शाह साहब, यकीनन वीडियो तव्हांजे बि नज़र मां गुज़री हूंदी, छा हिन वक़्त ताईं तव्हांजी जांच आहे? अहिड़ी का छोकिरी जेका हिते पढ़े पई शागिर्दियाणी, तव्हां वटि का कंप्लेन अहिड़ी अॻु में आई हुजे या को जांच कराई आहे त छा आहे इहा वीडियो? साईं, इहा कल्ह वीडियो जेका जारी थी आहे तव्हां बि ॾिठी हूंदी ऐं असां बि उनखे चङी तरह ॾिठो आहे। ऐं इन वीडियो ॾिसण खां पोइ असांखे इहो मौक़िफ़ जेको आहे इन स्टूडेंट जो आयो आहे। इन खां पहिरियां का बि अहिड़ी का असां वटि कंप्लेंट कोन आई आहे हरासमेंट हवाले सां, या कंहिं ॿी काई कंप्लेंट कोन आई आहे। जॾहिं असां थोरे मालूमात वरितीसीं त असांखे अञा ताईं इहो मालूम थी न सघियो आहे त इहा जेका छोकिरी वीडियो जारी कयो आहे, जेको स्क्रिप्टेड वीडियो आहे, पढ़ियो वियो आहे, इहा असांजे स्टूडेंट सां तालुक़ नथी रखे। अञा ताईं असांखे का बि आइडेंटिफिकेशन न मिली आहे ऐं हिन वक़्त ताईं इहा जांच हले पई असांजी, त असांखे मालूम थिए त उहो जेकॾहिं असांजो स्टूडेंट आहे त उहो असां वटि अचे ऐं असांखे पंहिंजी कंप्लेन दर्ज करे ऐं असां उहा ज़रूरु हल कंदासीं। पर अञा ताईं असांखे इहो मालूम थी न सघियो आहे त हू स्टूडेंट बि आहे या न आहे। असांखे तमामु घणो 90% डाउट आहे त हू IBA जो स्टूडेंट नथा थी सघनि, छाकाणि IBA जा स्टूडेंट हाईली सेटिस्फाइड आहिनि। जेको असां उनखे इन्वायरमेंट ॾिनो आहे, जेके फैसिलिटीज़ ॾिनियूं आहिनि, जेका उनजी सिक्योरिटी सेफ्टी हिते ऑब्ज़र्व कई पई वञे, उहा इंतिहाई आला दर्जे जी आहे। त अच्छा, वरी बि ज़ाहिर आहे हिकिड़ी वीडियो आई आहे, उन ते खोड़ पढ़िया ॻढ़िया माण्हू बि बहस कनि पिया त हिन मामले जी जांच थियणु खपे। बावजूदि हिन जे त अञा ताईं हुनजी आइडेंटिफिकेशन न आहे जेका स्टूडेंट आहे, त उन ते तव्हां कुझु कयो पिया त हिन जेका बि हॉस्टल आहे या जिते इहे जंहिं मस्जिद जी ॻाल्हि कई पई वञे त उते हीअ रिकॉर्ड कई वई आहे त हिन जी जांच कराई वञे? जेतोणीकि इहा असां चऊं था त हिकिड़ी फेक वीडियो आहे, पर उन जे बावजूदि असां अॼु हिकिड़ी कमेटी सीनियर मेंबर्स जी ठाहियूं पिया, जंहिंमें फीमेल जी बि रिप्रेज़ेंटेशन आहे ऐं उन जी मुकमल तौर ते जांच कई वेंदी त इहो छा मसइलो थियो आहे ऐं इन जो सोल्यूशन कीअं निकिरी सघे थो। जेको हिन वक़्त ताईं तव्हां वीडियो में ॾिठो बि हूंदो त हुन पंहिंजे मसइले खे घटि ॿुधायो आहे ऐं ॿियनि मसइलनि खे तमामु घणो हाईलाइट कयो आहे, ऐं जेके बेसलेस आहिनि, बेबुनियाद आहिनि, असां उनजी जेको आहे डिनाए बि कयूं था उनखे, छाकाणि त असां वटि इन टाइप जो इन्वायरमेंट कोन्हे को जेको हुन में पेश कयो वियो आहे। अच्छा, मुख़्तलिफ़ क़िस्म जा इल्ज़ाम हया विया आहिनि त वाइस चांसलर स्टूडेंट्स जा मसइला न ॿुधंदो आहे, ऑफिस में न अचणु ॾींदो आहे, जिनसी तौर ते हिरासा करण जा इल्ज़ाम लॻाया विया आहिनि, या इवन रजिस्ट्रार जे हवाले सां चयो आहे त हुन वटि 10 पोस्टूं आहिनि। उनखां पोइ वरी कंहिं लेडी अफ़सर जे लाइ चयो आहे त हुनखे डबल पघार जेका आहे ॾिनी पई वञे। हिननि मामलनि जी छा हक़ीक़त आहे? बावजूदि हिन जे त हुनजी अञा ताईं शिनाख़्त न थी आहे स्टूडेंट जी, जंहिं हिन इल्ज़ाम हया आहिनि, पर माण्हू हिन ते वेही करे बहस कनि पिया त यकीनन उन्हनि जी मालूमात जे लाइ तव्हांजो उन में मौक़िफ़ छा आहे? IBA में साईं ओपन मेरिट पॉलिसी आहे ऐं हिते कंहिं बि वक़्तु को बि स्टूडेंट असां वटि जॾहिं ईंदो आहे त असांजी पहिरियां प्रायोरिटी स्टूडेंट जे मसइले खे ॿुधण जी हूंदी आहे, छाकाणि असां वटि जेकॾहिं का वधि में वधि को इम्पॉर्टेंट सेगमेंट आहे त उहो स्टूडेंट्स जो आहे। ऐं ही इदारो जेको आहे उन में बिलीव करे थो त जेको आहे स्टूडेंट जेको असांजो आहे उहो जेसिताईं सेटिस्फाई न हूंदो, उनखे फैसिलिटेट न कंदासीं त असां वधीक तरक़ी न करे सघंदासीं। तव्हांखे ख़बर आहे त ही वर्ल्ड क्लास यूनिवर्सिटी आहे, सखर IBA यूनिवर्सिटी, जेका हिकिड़ी सक्सेस स्टोरी आहे दुनिया में ॿुधाइण जे लाइ, ऐं हिते प्योरली कम्यूनिटी सर्विस थिए थी। 70% खां वधीक ॿार स्कॉलरशिप्स थिया आहिनि ऐं पाकिस्तान जे हर कुंड कुड़छ खां
हिते ॿार अचनि था ऐं नियाणियूं ॻोठनि मां तमामु परे परे खां हिते नियाणियूं हर सूबे मां अचनि थियूं ऐं उनखे फुली सपोर्ट ऐं सिक्योरिटी प्रोवाइड कई थी वञे। रहियो तालिक़ त जेको तव्हां पुछो था चार्जुनि जो, त का बि इज़ाफ़ी चार्ज रजिस्ट्रार खे न आहे। हू हिते रजिस्ट्रार आहे, एडमिनिस्ट्रेटिव हेड आहे, ऐं एडमिनिस्ट्रेटिव हेड हुजण जे करे उहो HR खे ॾिसंदो आहे। ऐं उन सां गॾोगॾु ॿियूं जेके चार्ज ॿुधायूं वञनि थियूं, जीअं ट्रांसपोर्ट आहे, उन लाइ असांजो हिकिड़ो अलॻि सेक्शन आहे, उनजो ट्रांसपोर्ट ऑफिसर आहे। जेकॾहिं एडमिशन ऑफिस आहे त उन में मैनेजर एडमिशन्स आहे। ऐं उनखां अलावा जेकॾहिं STS आहे, जेका सखर IBA टेस्टिंग सर्विस, उहा हिकिड़ी असांजी अलॻि बॉडी आहे ऐं उनखे असां सभु गॾिजी हिकिड़ी कम्यूनिटी सर्विस आहे। उन में ज़्यादातर जेको आहे संडे ते टेस्ट वरिता वेंदा आहिनि ऐं एडिशनल जॉब कंदा आहिनि। ऐं इन्हनि सभिनी जेके चार्जुनि जे जेके इल्ज़ामात आहिनि उन लाइ का बि इज़ाफ़ी पघार रजिस्ट्रार न खणंदो आहे, न को ॿियो कोई एम्प्लॉई का इज़ाफ़ी चार्ज आहे, न ई उन्हनि खे का सैलरी पे कई वेंदी आहे। जेको ॿियो ॿुधायो त कंहिं लेडी वार्डन जी जेका आहे सैलरी डबल कई वई आहे, इन में का बि सदाकत कोन्हे। उहा वार्डन आहे जेका सिद्दीकी साहबु उनखे अपॉइंट कयो हो 17 ग्रेड में, जेका उनजी सिद्दीकी साहब जे टाइम में जेका पघार हुई उहा ई पघार आहे हिन वक़्तु, ऐं को बि उनजी का डबल सैलरी न कई वई आहे। ही मुख़्तलिफ़ क़िस्म जा इल्ज़ाम हे ज़ाहिर आहे जेसिताईं हिन जी जांच तव्हांजी जेका कमेटी ठाहियो पिया उहा कंदी, पर काफ़ी पढ़ियल लिखियल माण्हू सोशल मीडिया ते उन वीडियो खे खणी बहस करे रहिया आहिनि। उन्हनि जे लाइ तव्हांजो छा चवणु हूंदो त हीउ जेको तव्हांजो मौक़ुफ़ अचे पियो, या उन्हनि सां अगरि उहा स्टूडेंट राब्ते में आहे या जंहिं इहा वीडियो वायरल कई आहे या कराई आहे, त उन्हनि खे बि घुरिजे त हिन कमेटी में या तव्हां ताईं रुजू कनि ताकी ॻाल्हियूं क्लियर थी सघनि? बिल्कुलु असां अवान जे थ्रू बि चवंदासीं, ऐं जेके ॿिया बि IBA जा ख़ैरख़्वाह माण्हू आहिनि ऐं सपोर्टर आहिनि उनखे बि चवंदासीं असांजी मदद कयो उन में। त ऐं मां इहो बि चवंदुसि त इहे जेके 2 छोकिरियूं जिन वीडियो जारी कयो आहे उहे अचनि, ज़ाहिर थियनि, असांखे पंहिंजो प्रॉब्लम ॿुधाइनि, त असां उन जे हल जे तरफ़ बि वेंदासीं, उन जे मसइलनि खे ॿुधंदासीं, ऐं जेकॾहिं उन्हनि में का सचाई हूंदी त ज़रूरु उन ते एक्शन खयो वेंदो। ऐं तव्हांखे ख़बर आहे त हीअ जेको इल्ज़ामात जिनखे असां बेबुनियाद चऊं था, बेबुनियाद इल्ज़ामात उन टीम ते आहिनि जेका सिद्दीकी साहब सां तमामु वेझो टीम रही, ऐं जेको सखर IBA जो मिशन, सखर IBA जो विजन ठाहिण में उहा टीम साईं सां गॾु हुई। ऐं इन में टीम में जीअं मूंखे कोई 27 साल हिते थिया आहिनि IBA में, ऐं हुन सां गॾु जेके ॿिए सीनियर मेंबर्स आहिनि असांखे मोर देन 20 साल, कंहिंखे 25 साल हिते थिया आहिनि, जिन सिद्दीकी साहब सां गॾिजी हिन मिशन खे IBA जे मिशन खे अॻिते वधायो आहे, विजन खे अॻिते वधायो आहे। ऐं उन्हनि ते इहे इल्ज़ाम हणणु तमामु हिकिड़ी घटियल ऐं घटिया क़िस्म जी जेका आहे। सम्झो था त हिकिड़ी सक्सेस स्टोरी आहे दुनिया में IBA, तव्हां ॿुधाए सघो था त हीउ मेरिट ऐं क्वालिटी वारो इदारो आहे, उनखे हिकिड़ी धक रसाइण जी हिकिड़ी कोशिशि आहे जेका इहा मुहिम हले पई, जेसीं ताईं कंहिं क़िस्म जी का ॻाल्हि साबित न थी थिए उनखां अॻे ई मुहिम शुरू आहे। बिल्कुलु हिन इदारे जे साख खे जेको आहे डैमेज करण लाइ, रेपुटेशन खे डैमेज करण लाइ को हिकिड़ो अहिड़ी लॉबी जेका आहे उहा अॻिते आई आहे, त जीअं हीउ इदारो हिकिड़ो हेठि हलियो वञे, इन इदारे जी जेका उहा इंटरनेशनल लेवल ते साख आहे उनखे धचको पहुचायो वञे, उनखे डैमेज कयो वञे। पर हिते असांजी फैकल्टी तमामु हाईली डेडिकेटेड आहे, असांजा स्टूडेंट्स डेडिकेटेड आहिनि, सभिनी खे सपोर्ट आहे, हिन सभिनी खे IBA सां मुहबत आहे। हॉस्टल जे अंदरि जेको इल्ज़ामात आया आहिनि हैरासमेंट जा, तशदुद जा, हॉस्टल इन्वायरमेंट छा आहे, उते बि तव्हां को विज़िट कयो आहे, हिननि इल्ज़ामनि खां पोइ का इंक्वायरी कई आहे या मालूमात वरिती आहे त ही जेके साम्हूं शयूं आयूं आहिनि या छोकिरी जी ऑडियो मां का ॻाल्हि साम्हूं अचे, आइडेंटिफिकेशन साम्हूं अचे, या इवन जेके उन इल्ज़ाम आया आहिनि थी सघे थो उहे दुरुस्त हुजनि, का जांच उते वञी कई आहे? असां बिल्कुलु तमामु कॉन्टेक्ट में रहंदा आहियूं हॉस्टल सां। हिकिड़ो असांजो सिस्टम आहे जंहिंमें वार्डन्स उते आहिनि असांजो, उनखां पोइ प्रोवोस्ट आहे, उनखां पोइ मां हिते वेठो आहियां, त असां मुसलसल कॉन्टेक्ट में हूंदा आहियूं। हर इवन उते जी मेस सिस्टम कीअं पियो हले,
उते डिसिप्लिन कीअं आहे, इवन उते असां उनखे गर्ल्स खे फैसिलिटीज़ प्रोवाइड कयूं आहिनि, कंप्यूटर लैब उते प्रोवाइड कई आहे, उते लाइब्रेरी प्रोवाइड कई आहे, वॉशिंग मशीन्स आहिनि, सभु फैसिलिटीज़ इनडोर उन्हनि खे असां मुहैया कयूं आहिनि त जीअं उन्हनि खे का तकलीफ़ न थिए ऐं राति जो उनखे ॿाहिरि न वञिणो पए। ऐं उन सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधायमि त हुते फ्रीक्वेंट मीटिंग्स बि थींदियूं आहिनि स्टूडेंट्स जूं, जेके उन्हनि जा मसइला ईंदा आहिनि उहे वार्डन शुराती तौर ते हल कंदी आहे। जेकॾहिं अञा प्रॉब्लम वधे थी त प्रोवोस्ट वेठो आहे ऐं उनखां पोइ मां बि उन्हनि जे मसइलनि में खे हल करण में हर वक़्तु अवेलेबल हूंदो आहियां। त अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का, तमामु सुठो एनवायरमेंट आहे। जीअं मां तव्हांखे ॿुधायमि त असां वटि त हिकिड़ो 250 सर्विलेंस कैमरास बि लॻल आहिनि जेके मॉनिटर कंदा आहियूं 24 कलाक। उनखां अलावा जॾहिं असांजे वटां गर्ल्स घर ते वेंदियूं आहिनि त हिकिड़ो चेकआउट सिस्टम आहे ऐं पेरेंट्स ॾे मैसेज हलियो वेंदो आहे त तव्हांजी नियाणी हिन महिल IBA खां ॿाहिरि निकिती आहे घर जे तरफ़। वरी जॾहिं हू वापसि ईंदी आहे त असां वरी उनखे चेक इन करिणो पवंदो आहे ऐं वरी मैसेज इहो पेरेंट्स ॾे हलियो वेंदो आहे त तव्हांजी नियाणी हाणे IBA में इंटर थी चुकी आहे। मतिलबु हुनजे पेरेंट्स खे नियाणी निकिरे थी हॉस्टल खां ॿाहिरि या वापसि अचे थी, ॿई भेरा पेरेंट्स खे मोबाइल ते मैसेज वेंदो आहे? बिल्कुलु ईअं ई मैसेज वेंदो आहे ऐं हू अपडेट रहंदा आहिनि। उनखां पहिरियां उनजी वार्डन उनखे परमिशन ॾींदी आहे ऐं उनखां पोइ गेट ते चेकआउट ऐं चेक इन कयो वेंदो आहे। वरी महिरबानी जी नज़र नवां गुफ़्तगू ॿुधी। वाइस चांसलर IBA सखर जो चवणु आहे त बावजूदि इन जे त उन नियाणी जी उन स्टूडेंट जी का बि आइडेंटिफिकेशन अञा ताईं साम्हूं न आई आहे जंहिं IBA जे एडमिनिस्ट्रेशन ते इल्ज़ाम आया आहिनि या ख़ुदि हिरासमेंट जा जेके इल्ज़ामात लॻाया आहिनि उनजी आइडेंटिफिकेशन अञा न थी आहे। नई उन दांह खणी हिते कंहिं ऑफिशल्स वटि पहुती आहे, पर उनजे बावजूदि हुनजे इल्ज़ामनि जी जांच जे लाइ हिकिड़ी सीनियर जेका फीमेल ऑफिसर आहे उनजी सरबराही में हिकिड़ी कमेटी ठाही पई वञे जेका इन्हनि समूरनि मामलनि जी जांच कंदी ऐं उन जांच जे आधार ते जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जी का बि कंहिंजी कोताही नज़र अचे थी त उन्हनि जे ख़िलाफ़ु एक्शन बि खंयो वेंदो ऐं समूरी हक़ीक़त जेका आहे उहा मीडिया में बि आंदी वेंदी इन जांच खां पोइ ताकी समूरी ॻाल्हि जेका आहे उहा क्लियर थी सघे। कैमरामैन सिकंदर अली सां गॾु जान मोहम्मद महर, KTN न्यूज़, सखर।